पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास सुभाणे वरी थींदो। श्री रहमान फैसल करीम कुंडी पारां मीडिया ब्रीफिंग ॾिनी वई आहे। श्री रहमान जो चवणु आहे त अॼु जेको इजलास थियो उन में असां सिर्फ़ पंहिंजे मेंबरनि खे मुबारक ॾिनी। अॼु काफ़ी ॻाल्हियूं थियूं। सुभाणे वारे इजलास में हतमी फ़ैसिले जो ऐलान कयो वेंदो। अॼु को हतमी फ़ैसिलो न थियो आहे। सभिनी सियासी पार्टियुनि सां असां राब्ते में आहियूं। इहा अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, अवां खे आगाही ॾियूं पिया। अॼु वारे इजलास में कोई हतमी फ़ैसिलो न थी सघियो आहे। श्री रहमान जो चवणु आहे त पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास सुभाणे वरी थींदो। सुभाणे हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। अॼु को फ़ैसिलो न थी सघियो आहे। असां सभिनी सियासी पार्टियुनि सां राब्ते में आहियूं। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी सां। शाकिर, अपडेट कजो जेको आहे मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे, छा अपडेट्स आहिनि जा? हाँ जी बिल्कुल, पीपल्स पार्टी के सीईसी जो इजलास इन वक्त भी जारी है। इजलास जारी रखने जो फैसलो किया वियो है। मीडिया के दौरान इजलास ब्रीफिंग ॾिनी वई है। शेरी रहमान, शाज़िया मरी और फैसल करीम कुंडी के तरफा यो बुधायो वियो है त हिकड़ी कमेटी ठाही वेंदी। उहा अञा ठही ना है, पर हाणे उहा ठाही वेंदी ऐं उहा कमेटी इन ते कम कंदी। हिकिड़ो त चूंडुनि जे हवाले सां, चूंड नतीजनि जे हवाले सां जाइज़ो वठंदी ऐं ॿियनि सियासी जमातुनि सां भी राब्ता कंदी उहा कमेटी ऐं उन्हनि जो भी मौक़ुफ़ वठंदी। उन खां पोइ हिकिड़ी मुश्तरका हिकमत अमली तय कई वेंदी पीपल्स पार्टी ऐं ॿियनि सियासी जमातुनि जे सां गॾिजी। ऐं इन खां अलावा इहो बि ॿुधायो वियो त अॼु जेको जाइज़ो वरितो वियो आहे, पहिरियों त मुबारकबाद ॾिनी वई आहे सभिनी मेंबरनि खे ऐं इहो जाइज़ो वरितो वियो आहे इलेक्शन जहिड़े क़िस्म जा थिया आहिनि या जहिड़े क़िस्म जो रिज़ल्ट आयो आहे उन ते पीपल्स पार्टीअ जा जेके तहफ़ुज़ात आहिनि उहे बि शो कया विया आहिनि। शेरी रहमान खां तजावीज़ जेके अॼु पेश तजवीज़ूं जेके आयूं आहिनि उन्हनि जे हवाले सां जॾहिं सवाल कयो त शेरी रहमान चयो त फ़िलहाल असां हतमी तौर ते हिन महिल कुझु नथा ॿुधाए सघूं, सुभाणे तव्हांखे ॿुधायो वेंदो। हिकिड़ो ई सवाल मूं जॾहिं कयो त उन खां पोइ ॿियो को बि सवाल हुन न वरितो। चयो त अञा फ़िलहाल ब्रीफिंग असांजी हतमी जेका ब्रीफिंग थींदी उहा सुभाणे थींदी ऐं शायदि सुभाणे चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी पाण मीडिया खे ब्रीफिंग ॾींदो। ऐं फ़िलहाल इजलास जारी आहे छाकाणि त फ़ैसिला अञा न थिया आहिनि। फ़िलहाल जाइज़ो वरितो वियो आहे। मीडिया जे ब्रीफिंग जे लाइ असां एतिरो ॿुधाए सघूं था त हिकिड़ी कमेटी ठाही पई वञी जेका सियासी जमातुनि सां बि राब्ता कंदी ऐं इलेक्शन जो ऐं रिज़ल्ट जे हवाले सां जाइज़ो बि वठंदी। जी ठीकु आहे शाकिर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।